धरती टीवी की आज है 16वीं बर्थडे, जिसे हम सब फैमिली मेंबर्स मिलके मना रहे। गुलदस्ते में ये तमाम फूल हैं जिनकी महक दूर दूर तक पूरे सिंध क्या पूरे पाकिस्तान में मौजूद है। अमजद जुमानी साहब ऐं अब्दुल हक साहब वेठा आहिनि तमामु सीनियर सेल्स एंड मार्केटिंग जा। जी ना स्टेप बाय स्टेप माण्हू सिखंदो आहे। मां सफ़ा नंढड़े ॿार वांगुरु हिते मतिलबु शुरूआत कई आहे। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे किथे कमी पेशी सीनियर खां बि थी वेंदी आहे, करे करे जूनियर जेको हूंदो आहे उन खां माना का सिखाइण जो हिकिड़ो थींदो आहे, रिटेक वग़ैरह ज़रियो। थींदा आहिनि त सीनियर खे ख़बर न पवंदी आहे पर जूनियर करे वेंदो आहे। अब तक तो बहुत माशाल्लाह से अच्छा एक्सपीरियंस जा रहा है। तमाम बेहतरीन तरीके से जे तरीके से धरती टीवी हली रही है तवाजे ऐं नाज़रीन जे साम्हूं जेके कमर्शियल अची रहिया आहिनि अहिड़ा पहिरियों कॾहिं न आया। हिन वक़्तु असां ॾे एंटरटेनमेंट में तव्हांखे असांजे प्रोग्रामिंग वारनि दोस्तनि ॿुधायो हूंदो त तक़रीबन 25 प्रोग्राम हलनि था पिया। अच्छा 25 प्रोग्राम वॾी ॻाल्हि हूंदी जी। आहे ऐं 25 प्रोग्रामनि सां गॾु जेको असां सभिनी में चेंज आंदो आहे सभिनी खां बहितरीनु शइ आहे। मिसाल तव्हां ॾिसो त एजुकेशन ते प्रोग्राम थो हले, तव्हांजो हेल्थ ते प्रोग्राम थो हले, हिन क़िस्म जा इलाही प्रोग्राम मॉर्निंग शो तव्हां मॉर्निंग ॾिसो। शो कोई अहिड़ी शइ असां प्रमोट न कंदा आहियूं धरती चैनल ते जेको मयार खां आरी हुजे। मेरा खुद अपना बहुत एक ज़बरदस्त एक्सपीरियंस है माशाल्लाह, और मैं चाहती हूँ कि ये एक लंबे अरसे तक ये सिलसिला चलता रहे। बड़े सपोर्टर जो हमारे लिए हमारे CEO GM जमाली साहब, जमाली साहब। ठीक है। उसके बाद जो हमारे ग्रुप डायरेक्टर रफीक राजपर साहब। राजपर साहब। अच्छा, जब इन दोनों ने मिलके एक टीम बनाई, फिर ये 3 डायरेक्टर सीनियर चल रहे थे, तो फिर रफीक साहब के दिमाग में एक नई चीज आई कि यार अब इसको मजीद चेंज करने के लिए किसी खातून को ऐड किया जाए। अरे जबरदस्त। तो उन्होंने तानिया खान को ऐड किया और उसके बाद आप देख रहे हैं एकदम अच्छा ये चेंज वरी आया। असां प्रमोट कंदासीं सुठी शइ वो अहिड़ो Obviously, बिल्कुल। ओड़ो असांजो माहौल ठहंदो वेंदो। टिड़िया अॼु त गुलाब सर थियो मुंहिंजे अंगण ते, टिड़िया अॼु त गुलाब सर थियो मुंहिंजे अंगण ते।